जंहिंखे लालण जो मिलियो प्यार उहो खुशहाल उहो हथ मथे करे हाँ उहो हथ मथे करे। ओ भाऊ जय झूलेलाल। जय झूलेलाल मैडम, जय झूलेलाल। नथा सुञाणो? मां अरे मां बिल्कुलु तव्हांखे हाणे मां सुञाणियुमि। तव्हां अॻे हफ़्ते आया हुयो ऐं ड्रेस वठी आयो हुयो ऐं मां तव्हांखे ओॾीमहिल ई चयोमांव तव्हां वापसि ईंदव हिते शॉपिंग करण लाइ, छो त हितां जेको हिकु दफ़ो वठी ईंदो आहे उहो ॿीहर ज़रूरु ईंदो आहे। हा त अचिणो ई पवंदो न भाऊ, ॻाल्हि ई अहिड़ी थी वई आहे। तव्हांखे ड्रेस खपे, जीन्स खपनि, जैगिंग खपे, शॉर्ट्स खपनि, मिडीज़, मिनीज़, जीन्स, जैगिंग्स, प्लाज़ो सभु अथव हिते। जेका तव्हांखे वैरायटी खपे ऐं तव्हां ईअं न सम्झो की भई तव्हां हाणे हफ़्ते में आयो त तव्हांखे ओल्ड माल मिलंदो। बिल्कुलु नओं माल, हर हफ़्ते असांखे नओं माल वैरायटी ईंदी आहे। फुल नओं माल भरींदा आहियूं, तव्हांखे ओल्ड ॾिसण ई न मिलंदो। हा भाऊ फुल नई वैरायटी अथव, जेका शइ तव्हां चओ उहा मां ॾेखारींदोमांव। ऐं इहो बि ॿुधायो मां तव्हांखे ऐश्वर्या खां वठी करे आलिया, मोना खां वठी करे माया सभु हितां वठंदी आहिनि ऐं न सिर्फ़ु वठंदी आहिनि वरी घड़ी घड़ी हिते ईंदियूं आहिनि। उहो सभु ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि, पर ॿुधो त सही मुंहिंजी ॻाल्हि। अरे बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधण लाइ वेठो आहियां, पर मां तव्हांखे अॼु न छॾींदोमांव। अॼु त तव्हां जेको चवंदव मां तव्हांखे उहो एकदम बेस्ट शइ में ॾींदुमि तव्हांखे। मूंखे ॾिसणो कुझु न, हे ॾिसो, ही ॾिसो, ही तव्हां खां मां पोइ भेरे वठी वई हुयमि। तव्हां वठी आ मूंखां बराबर। ही मां पाती। अरे पाण खां पोइ तव्हांखे कॉम्प्लीमेंट मिलिया। कॉम्प्लीमेंट मिलिया। असांजी शइ अहिड़ी अथव, शइ असांजी अहिड़ी अथव, माना हिकु दफ़ो जंहिं ॾिठो न कॉम्प्लीमेंट त माना 100% मिलणा ई मिलणा आहिनि। सभु ॻाल्हि सही आहे तव्हांजी, कॉम्प्लीमेंट बि मिलिया। कॉम्प्लीमेंट जे करे ई तव्हां वापसि आया आहियो अॼु। न मां उन जे करे वापसि न आई आहियां। त हीअ मां धोती ड्रेस हीअ पहिरें ई धोप में भाऊ एॾी श्रिंक थी वई आहे, एॾी सुसी वई आहे, हाणे हीअ मूंखे पूरी नथी अचे पई। अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, काई ईअं थींदो ई न आहे। कॾहिं असांजे कॾहिं अॼु ॾींहं ताईं कंप्लेंट न आई आहे असांखे। त पोइ छा मां कूड़ थी ॻाल्हायां भाऊ? अरे न, मां तव्हांजी ॻाल्हि उहा नथो कयां, पर शइ मां जेका तव्हांखे ॾिनी आहे शइ जेन्युइन ॾिनी आहे ऐं एकदम ब्रांडेड शइ ॾिनी आहे तव्हांखे। तव्हांजी ॻाल्हि सफ़ा माना तव्हां सही जेका हूंदी, ॻाल्हि चओ पर था न उहो सवाल ई न आहे। भई ईअं अॼु ॾींहं ताईं मूंखे कंहिं कंप्लेंट न कई आहे की भई श्रिंक थी आहे। भाऊ हाणे ये ड्रेस मुंहिंजी ॻीचीअ खां हेठि बि नथी लहे पियो, ॿुधायो छा कयां हाणे मां? मैडम वजन पंहिंजो वधी वियो अथव ऐं ड्रेस मुंहिंजे लाइ था चओ पिया। ओ भाऊ जरा सोचे सम्झे ॻाल्हायो, हफ़्ते में छा एॾो वजन वधी वेंदो की ये ड्रेस ॻीचीअ खां हेठि न लहंदी? प्रॉब्लम तव्हांजे हिन कपिड़े में आहे ऐं चओ मूंखे था पिया वजन जे लाइ। प्रॉब्लम कपिड़े में न आहे, पर मां उहो ई सोचां त थियो कीअं इहो। उहो तव्हां सोचो कीअं थियो? सुसी वई। वॉश कीअं कई हुई? वॉश कीअं माना कीअं वॉश कबी आहे? मां जेकी उची सर्फ आणींदा आहियूं घर में, उची तमामु, मुंहिंजो घोट एॾी उची सर्फ वठींदो आहे, उन सर्फ में ॿोड़े करे बसि पाणीअ में कढी, न वॉशिंग मशीन में विधी, न को सोटी, कुछ भी ना, खाली ये वॉशिंग पाउडर में विझी करे कढी। त उन ई सर्फ में तव्हां बि सनानु करे वठो। ड्रेस नंढी थी वई त तव्हां बि नंढा थी वेंदा न, पाण ई फिट थी वेंदो हिन में। छा? कुछ भी ॻाल्हाए तो चरियो भाऊ, मगज़ ख़राब थी वियो त। कॾे